हिकु दफ़ो अगरि गुरू कयोसीं त केतिरी बि वॾी मुश्किल अचे, गुरू अची करे असांखे सहारो ॾिए थो। दुखनि जे दरिया मां असांखे गुरू ॿाहिरि कढे थो। असांखे लॻंदो आहे कि गुरू असांजा दुख न वेठो ॾिसे, पर गुरू असांखे पल पल बचाए वेठो ऐं पल पल उनखे असांजी परवाह आहे। हिकु सेवादारी हूंदो हो, सभई ध्यान सां इहा कथा ॿुधो, ऐं सची कथा आहे। गुरु नानक साहिब जे जीवनी में इहा कथा लिखियल आहे कि माण्हू ॿिए दरबार साहिब वेंदो हो, उते वञी करे राति जो सेवा कंदो हो ऐं दरबार साहिब में जेका बि शइ घुरिजे, कॾहिं साफ़ सफ़ाई लाइ, कॾहिं प्रसाद लाइ, कहिड़ी बि शइ घुरिजे, पंहिंजा पैसा ख़र्च कंदो हो। ऐं केरु चवंदो हो तूं पंहिंजे लाइ थोरा रख, पंहिंजे बुढ़ापे लाइ, पंहिंजी धीअ जे लाइ थोरा पैसा जमा कर, उहा नंढी आहे सुभाणे वॾी थींदी, तोखे हुनजे ॾाजे वग़ैरह लाइ, शादी लाइ तोखे पैसा खपंदा। पर हिन जो